पंहिंजी ज़िंदगीअ में उन्हनि इंसाननि खे वापसि कॾहिं बि न आणिजो जिन तव्हांजी इज़त सां रांदि खेॾी। तव्हां उन्हनि खे माफ़ कयो, तव्हां उन्हनि खे बाक़ाइदे बख़्शे छॾियो, तव्हां उन्हनि खे माफ़ करे छॾियो। अल्लाह जी ज़ात बाबरकात जे दरबार में वही रब खे चयो, या रब्बुल आलमीन, अॻिले इंसान मूंखे केतिरी बि तकलीफ़ ॾिनी, केतिरो बि मूंखे रुआरियो, तड़पायो, मां उन इंसाननि खे माफ़ करे छॾियोमांइ। बाक़ी उन इंसान खे पंहिंजी ज़िंदगीअ में ॿीहर न आणिजांइ। छो इज़त जेका मिली वई न, उन पंहिंजी पूरी कोशिशि कई तुंहिंजी इज़त खे मिटी में मिलाइण जे लाइ, पर थींदो उहो ई आहे जेको रब चाहींदो आहे। जंहिंखे रब रखे सो कंहिंखे केरु चखे। हेॾे ध्यानु ॾियो मुंहिंजा सुहिणा, पंहिंजी ज़िंदगीअ में उन्हनि इंसाननि खे कॾहिं बि वापसि न आणिजो जिन तव्हांजी इज़त सां रांदि खेॾिया आहिनि, जिन तव्हांखे पर पुट ज़लील कयो आहे, जिन तव्हांखे मन ॾिसो न तव्हां में उहे ऐब हुया बि न, मन वधाए ॻाल्हियूं करे तव्हांखे किन जाइनि ते बदनाम कयो वियो आहे, उन्हनि इंसाननि खे तव्हां माफ़ करे छॾियो, पर पंहिंजी ज़िंदगी में वापसि न आणिजांइसि। ख़ुदा जे वास्ते मां तव्हांखे हिकु वार्निंग ॾियांव थो। छो इन्हनि खे वापसि आणींदो न त मां गारंटी थो ॾियांव, इहे ओड़ा न हूंदा अथव जेके पहिरियों तव्हां सां अज़ियतूं ॾेई आहे, तव्हांखे घटि वधि ॻाल्हाइनि, तव्हांजी बेइज़ती करे आहे। जॾहिं ॿीहर ईंदा न त बाक़ाइदे पाण सां गॾु वॾा बम ॿधी ईंदा अथई। पोइ जा थी वेंदे क़बर जे हवाले, जा पोइ जेल जो उमिरि क़ैदी थी वेंदे। छो जॾहिं उन इंसान जा साॻा रवैया मोटी ईंदा न, पोइ तोखे ज़हनी मरीज़ करे छॾींदा, तो हिकु टार्चर जो शिकार थी वेंदे, पोइ तोखे चिड़चिड़ाप तुंहिंजे अंदर में हूंदी, जा त उन चिड़चिड़ाप जी हालात में अची उन ई इंसान खे मारे छॾींदे, जा त रस्ते में त इंसाननि खां त थोरी ख़ताऊं थी वेंदियूं त इन कंहिंखे वरी थोरी ॻाल्हि में करे घणी ॻाल्हि न करे विझे, जा त अहिड़ो तो ते वार कंदो जो बीमार थी वेंदे, ख़ुदा जो कसम आहे क़बर जे हवाले थी वेंदे। छो इहे इंसान जेके आहिनि न, जेके तव्हांखे हिकिड़ो दफ़ो अज़ियत ॾेई वेंदा आहिनि, इहे ॿीहर तव्हांजी ज़िंदगी में ज़रूरु ईंदा आहिनि। उहे ॿीहर जॾहिं अचनि न त यादि रखो उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में वापसि न आणियो। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, इहा मां तव्हांजी ज़िंदगी जी बचाइण, ॾिस जेका असां रही कई ज़िंदगी अथई अलाह तोखे ॾिनी आहे, इन खे हिकु मां सिधे करण जे लाइ मां तोखे इहो लेक्चर थो ॾियां त उन्हनि इंसाननि खे वापसि न आणियो जिन तव्हांखे बेइज़तो कयो, ज़लील कयो, ख़्वार कयो। तव्हां उन्हनि खे माफ़ करे तव्हां उन्हनि खे इज़त ॾियो। इज़त ॾियणु तव्हांजी सुठी ॻाल्हि आहे, इज़त ॾियणु अलाह जे रसूल जी पैरवी आहे। इज़त हर कंहिंखे ॾियो, दुश्मन खे बि इज़त ॾियो, पर पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे काफ़िले में उन्हनि खे वापसि न आणिजो। छो तुंहिंजी इज़त खे रब थो ॼाणे, तुंहिंजी इज़त खे अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम थो ॼाणे। छो ख़ालिक़ अकबर खे ख़बर न चए छा थो, वत इज़्ज़त मन तशा वत इज़त ॾियण वारो केरु आहे? थोरो आवाज़ सां चओ। ज़िलत ॾियण वारो केरु आहे? जॾहिं इज़त ज़िलत मुंहिंजो रब ॾींदो आहे, इहे इंसान छा चाहींदा आहिनि त रही खई जेका इज़त अथसि इहे बि असां उनजी तबाह ऐं बर्बादु कयूं। जेको तव्हांखे अज़ियतूं ॾेई तव्हांजी ज़िंदगीअ मां निकिरी वियो, उन्हनि ॾे फोकस न ॾियो। तव्हां इहा ॻाल्हि कयो हिकु बुरी शइ हुई जेका मूंखे तबाह करण जे लाइ आई, वई बाए बाए। ख़ुदा जो कसम असांजे सिंध में अलाए केतिरा अहिड़ा केस आहिनि जेके ज़हनी मरीज़ थी विया, पाण खे टार्चर ॾेई वेठा, पंहिंजी ॻाल्हि पंहिंजी जेके मुस्तक़बिल जा ख़्यालु रखी वेठा, उन्हनि ते बि न पहुची सघे। अलाए केतिरा पढ़ियल लिखियल डिग्रियुनि वारा मां माण्हू ॾेखारिया तोखे। मां ग़लति ॻाल्हि करण वारो न आहियां, अलाह जे ज़ात बाबरकात जंहिं मंज़िल ते मूंखे पहुचायो आहे हक़ सच ॿुधाइण वारो आहियां। बाक़ी इन मुनाफ़िक़नि ऐं चापलूसनि जी कमेंट्स खां मूंखे थोरी परवाह हूंदी आहे। इहे भौंकण वारा भौंकंदा, इहे पंहिंजी हैसियत औकात ॾेखारींदा आहिनि, ग़लति कमेंट्स ॾियण वारा। असां हक़ सच ॿुधाईंदा आहियूं।